ही मंज़र आहिनि उन अज़ीम सूफ़ी हस्ती जी दरगाह जा जंहिंजो कलाम क़ुरान पाक ऐं मसनूमी रोमी सां गॾु सिंध जो सदा हयात शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह पाण सां गॾु हर वक़्तु रखंदा हुआ। पाण ॻाल्हि करे रहिया आहियूं हज़रत शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जी। सिंध जंहिं वटि तसौफ़ जुदागाना तशरी ऐं तरीक़ो आहे, इन तसौफ़ जा इसरार इज़हार दुनिया जे ॿियनि सूफ़ियुनि खां अलॻि ऐं निराला आहिनि। शाह करीम बुलड़ी वारे जो कलाम उन सिलसिले में वॾी अहमियत रखे थो। शाह करीम पंहिंजे दौर जो अज़ीम साबरनि दरवेशनि बुज़ुर्गनि तोड़े सिंध जे आला पाए जे आवली शाइर तौरु पिणु सुञातो वञे थो। शाह करीम लाल मोहम्मद उर्फ अल्लाह शाह जे घर में 20 शोबान 944 हिजरी मुताबिक 1538 ईस्वी ते जन्म वरितो। पाण नंढा हुआ त संदन वालिद गुज़ारे वियो ऐं पोइ संदन परवरिश जमाल शाह कई जेके साईं जा भाउ हुआ। शाह अब्दुल करीम जो दौर सिंध ते समन जी आज़ाद हुकूमत जे ख़ात्मे खां पोइ अरगूननि जे कब्ज़े जो दौरु आहे, जंहिंमें हुन जी शाइरीअ में जदोजहद जो पैगाम मिले थो। जीअं धकें धात पियो हींअड़ो लो संधाण जीअं संभारे खे सजणे विरची तान वरियो। त उनखे अॻे दौर जूं जेके यादूं आहिनि उहे अचनि थियूं, जंहिंमें दूल्हे दरिया ख़ान छठे में हमलियावरनि जे हथां शहीद थो थिए, या सिंध जे अंदरि जेकी रतो छाण थी आहे उनजो सॼो पैगाम हुन में जदोजहद जो पैगाम आहे। हिकु हुन जी शाइरी में जेको जदोजहद जो पैगाम आहे, सिंध जी निजात जो पैगाम आहे, त ॿिए तरफ़ हू वरी पंहिंजे माण्हुनि ॾांहुं जेको हुनजो रवैयो आहे उहो अदम तशदुद वारो आहे। पाण मदरसे में कुझु अरसो पढ़िया, पर संदन ज़हन दिल ऐं दिमाग़ में सूफ़ियत ऐं फ़क़ीरत वारो जज़्बो मौजूदु हो, जंहिं करे हू अक्सर सूफ़ियानी महफ़िलनि ऐं समा में हलिया वेंदा हुआ। रिवायत आहे त जंहिं वक़्तु शाह करीम जो निकाह थियण वारो हो, उन वक़्तु बि पाण समा वारी महफ़िल में वेठल हुआ, जितां संदन भाउ जमाल शाह खेनि वठी आयो ऐं पोइ निकाह पढ़ायो वियो। पाण मखदूम नूह जहिड़े आलिम मां तमामु घणो मुतासिर हुआ ऐं उन जे इरशाद मूजिबि हिन लाड़ तरफ़ अची सुकून इख्तियार कयो। ॿियो त लाड़पट में संदसि वालिद मोहतरम लाल मोहम्मद शाह जा मुरीद बि तमामु घणा हुआ। पाण बाक़ी सॼी जमार हिते गुज़ारियऊं। तॾहिं बुलड़ी खे लालाणी ऐं सैयदपुर बि सॾियो वेंदो आहे। सिंधी अदब में हुन जेको शहर ॾिनो आहे, शाह लतीफ़ जी शाइरी जेका आहे समूरी शाह करीम जी शाइरीअ जो समर आहे। जीअं लतीफ़ चवे थो, ॾुखो यन ओञाण कुले फाटो कंजरो, वञनि गुंदर गॾियूं लोकन आछिन पाण, सूरन असां साण नंढे ई नी कयो। इहो ई जेको पाण ज़िक्र करे वियासीं त राह में जदोजहद जी राह में तकलीफ़ूं सहण, उहो साॻी पैगाम लतीफ़ अॻियां फॉरवर्ड कयो आहे, वधायो आहे ऐं उनखे 7,500 बेतनि जी शिकिल ॾिनी आहे। त इहो शाह करीम जो ई कमाल आहे। जीअं शाह करीम जो ख़ानदानी पस मंज़र कुझु हिन तरह आहे। सादात जे हिन शहज़ादे जो ताल्लुक़ ऐं सजराई नसब हज़रत इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम खां थींदो इमाम
आली मकाम मज़रुल अजाइब हज़रत अली इब्न अबी तालिब सां वञी मिले थो। सादात जो सिलसिलो सदियनि जी मुसाफ़तनि खां पोइ जज़ीरे नुमा अरब शरह ऐं तरमिल खां थींदो अफ़गानिस्तान जे सूबे हरात में अकामत पज़ीर थियो, जितां सैयद लाल मोहम्मद शाह जो जदी अमजद सैयद हैदर शाह बिन सैयद अमीर शाह साहिब अमीर तैमूर जे दौर में 801 हिजरी धारे सिंध में वारिद थियो। उतां ई हिन ख़ानदान जो सिलसिलो मोतलवी यानी मटियारी सादात जे नाले सां मशहूर थियो ऐं मटियारी में आबाद थिया। साईं इन जा माइट आया आहिनि हेरात खां। करीम साईं 7 इमाम जो औलाद मूसा काज़म जो काज़मी सैयदान। इहा 17 पग हींअर साईं शाहिद ते आहे हिते करीम खां वठी गादी नशीन रहिया आहिनि। अॼु पोइ अचनि पिया पण सब्र करीम जहिड़ो किथे कोन्हे कंहिं वटि। शाह करीम जी मज़ार पुराणी सैयदपुर मौजूदा तालुको ऐं ज़िलो टंडो मोहम्मद ख़ान में वाक़िअ आहे ऐं लखें अक़ीदत मंदनि जे लाइ बाइज़े फैज़ान आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह 1154 हिजरीअ में शाह करीम जी दरगाह जो मक़बरो तैयार करायो, जंहिंमें इस्तेमाल कयल सिरूं मुल्तान मां घुरायूं वयूं। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई बुलड़ीअ में 2 साल रहियो ऐं मौजूदा दरगाह बुलड़ीअ जे अंगणे में वेही दरगाह जो कमु पंहिंजे हथनि मुबारकनि सां करायो। शाह करीम जी दरगाह ते हर साल मेलो पिणु लॻंदो आहे, जंहिंमें हज़ारे मुरीद ऐं अक़ीदतमंद अची हाज़िरी भरींदा आहिनि। शाह करीम जी दरगाह ते रोज़ानो वॾी तादाद में अक़ीदतमंद पंहिंजी दिल जूं मुरादूं खणी ईंदा आहिनि, पर अफ़सोस दरगाह में सहूलियत जी खोट सबबि ज़ाइरीन वॾी तकलीफ़ खे मुंहुं ॾींदा आहिनि। सिंध हुकूमत ऐं औक़ाफ़ खाते जी बेध्यानी सबबि दरगाह जे मक़बरे में ॾार पइजी विया आहिनि ऐं दीवारनि ते लॻल काशीअ जूं सिरूं पिणु भॼी भुरी रहियूं आहिनि। हुकूमत खे घुर्जे त हू मक़बरे समेत ज़ाइरीन जी परेशानियुनि जे हल लाइ पंहिंजो किरदारु अदा करे, जीअं साईं ते ईंदड़ पांधीअड़ा बिना कंहिं तकलीफ़ जे ज़ियारत जो शर्फ़ माणे सघनि। आहे त दरगाह करीम जे लाइ ख़ुदा लॻे जांचियो त हिते ज़ुल्म जेको असां सां पाणीअ जो आहे, लेट्रिन जो आहे, छित मथां वहे पई, जंहिंखे के ज़माना थिया आहिनि को बि कमु नथो थिए। ऐं ख़लीफ़ो ख़ैर मोहम्मद महिराण पोटो आहियां। अबनि ॾाढा करीम साईं जे वक़्त खां वठी ख़लीफ़ा आहियूं। असां वटि बुरान साईं करीम जे पुट जी सम्झो उहा जाइ आहे, उहो जमातूं हज़ारे माण्हू असांजा मुरीद आहिनि। ख़लीफ़ो मियूं मिठो जत आहे, असीं वॾा ख़लीफ़ा 2 आहियूं, पर माना घोड़ाऊं करे थकी पिया आहियूं, केरु ॿुधण वारो कोन्हे। ॿियूं त ॻाल्हियूं ठहियूं औक़ाफ़ जूं, औक़ाफ़ जा जेका महीने जा 5 लख अचनि था, उन जे लाइ बि हिते रुपयो ज़ाहिर कोन थियो। असांखे इहा ख़बर पए त खाए केरु थो। जे करीम साईं कुझु ॾेखारे त ऑफिसरनि खे बि ख़ौफ़ थिए। करीम सुतो पिया निंड में माठ को घोड़ाऊं करियूं था, ऑफिसर अचनि था वीचारा लिखियो वञनि, बाक़ी कनि कुझु बि कोन था। इहा अलाह जी महिरबानी, हुन खे इहो हुकुम ई कोन्हे कम जो। हिते जेको बि ही कमकार जेको थिए पियो ऐं कनि पिया, हिते कच्छी बिरादरी आहे, सदियुनि खां सालनि खां अचे पई, हुननि जा पहिरीं वॾा कंदा, हुन खां पोइ हुनजो पंहिंजो औलाद आहे। हिन जो सॼो इंतिज़ाम जेको आहे तो असांजो मुर्शिद असद अली शाह ऐं शाहिर हुसैन शाह, हिन जो जेको खाधो खुराक जेको आहे सो बि हिनखे असांजो मुर्शिद असद अली शाह ॾींदो आहे। ऐं जेको मूंखे चवंदा आहिनि, ऐं हुनखे जेको बि आहे ख़र्चो पाणी हिनखे हवाले कंदो या पगार दुकानदार सामान खणी हिन जे हवाले कंदा आहियूं। हे जेको कमकार इहे कच्छी बिरादरी खे, बाक़ी जेको तव्हां हिते जेको कमु ॾिसे पियो गवर्नमेंट जो जेको बि थियल आहे, इहा शइ तव्हां ॾिसो पिया, इहे जेके तव्हां जेका पखा लॻा पिया आहिनि ऐं इन खां अलावा कुझु हुननि बल्ब ॾिना आहिनि ऐं बाक़ी जेके कम आहिनि से बाहिरि जा आहिनि। अहिड़ो ऑफिसर असां वटि अचे जेको असांखे कमु करे ॾेखारे त असीं हुन जे हक़ में दुआऊं घुरूं। मुर्शिद करीम साईं हुन जा ॿेड़ा पार करे। जाज़ कमु नाजाज़ असीं कम ई कोन था घुरूं। ज़रूरी आहे पाणी बि ज़रूरी आहे, लेट्रिन बि ज़रूरी आहे, छित दरगाह जी टिमे बि इहा बि ज़रूरी आहे, पर को बि कमु कोन था कनि।
अल्लाह चा तू अल्लाह हिकिड़ो आयो बीवाई विसार चा तू अल्लाह हिकिड़ो बीवाई विसार तन में तंग तार अल्लाह सदा सुपेरन जी अल्लाह चा तू अल्लाह हिकिड़ो बीवाई विसारे छॾे उता सी गदी सजन साप सौ में